हे असांजे फ्यूचर जा गुलदस्ता अथव जेके सुहंदा असांजे समाज खे। छो जो सभ जी ॻाल्हि न हूंदी अथव, माइक खणनि हथ में हुनजे लाइ ॻाल्हाइण चङी भलो कार्य बि करे वेंदो, पर माइक खणण जी ताक़त कोई कोई रखंदो अथव। हीअ असांजी न्याणी मूंखे मुंहिंजी नंढड़ी धीअ आहे त मूंखां पुछे पप्पा करिश्मा इहा चए थो मुंहिंजे पुट खे माइक ॾियो हथ में वीचारो वापसि खीने में जीअं ॾींदो उहो बि पोयां माइक न खणंदो, पर मुंहिंजी धीअ खे माइक ॾियो त छॾींदी कोन। पुछी पापा मैं क्या करूं? मां बेटा हिकिड़ो ई कमु थी तुंहिंजे लाइ वकालत कर साईं, छो जो तुंहिंजे लाइ प्रोफेशन उहो सुठो थी, तूं मुझ में सही आहे। त न्याणीअ खे दुआऊं असांजे माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जीवन तरंग पत्रिका असांजे बाबा आयाराम दरबार जे तरफ़ां अचो साईं कुछ ॾियो कुछ सभई चओ साईं की पाखर भी पाण न्याणीअ खे ये भी साईं उदासी जी न्याणी आहे न भारती उदासी जोरदार ताली भाई न्याणीअ लाइ।